असांजो जेको अॼु जे सत्र जो ॿियो परचो आहे उहो आहे सिंधी भाषा जे विकास में राजस्थान मां शाया थींदड़ अख़बारुनि ऐं पत्रिकाउनि जो योगदान। इहे असांजा जेके आहिनि वरिष्ठ लेखक सुरेश बबलाणी जेके शिक्षा जगत सां बि जुड़ियल आहिनि ऐं राजस्थान सिंधी अकेडमी में बि मेंबर रहिया आहिनि ऐं सुठो हिननि साहित्य सां गॾु अनुवाद जे क्षेत्र में सुठो कमु कयो आहे ऐं दादा हरि हिमथाणी जी सॼी जीवनी हिननि लिखी आहे। इन जे सवाइ हिननि ॿिया नाटक ऐं कहाणियूं अनुवाद कयूं आहिनि। विभाजन की दर्दनाक कहानियां हिंदी में जेको हिननि जो हिकु किताबु शाया थियलु आहे उहे सिंधी जेके कहाणियूं पार्टीशन ते विरहांगे ते लिखियल आहिनि उन दर्द ऐं पीड़ा खे हिननि बख़ूबी हिंदीअ में अनुवाद करे प्रस्तुत कयो। जीअं असां भीष्म साहनी जो तमस ॾिठोसीं उन ते हिकु वॾो सीरियल 4-5 कलाक जो आयो हो, फिल्म आई हुई। उन क़िस्म जो दर्द जंहिं सिंधी कहाणियुनि में विभाजन ते आहे उहो हिननि हिंदीअ में ट्रांसलेट करे किताबी सूरत में अॼु खां 15 साल पहिरियां शाया कयो, जंहिंजी सॼे भारत में ॾाढी चर्चा थी, विदेशनि में चर्चा थी। त अहिड़े असांजे साहित्यकार भाउ सुरेश बबलाणी खे असां आमंत्रित करे आया आहियूं अजमेर राजस्थान में प्रकाशित थींदड़ सिंधी अख़बारुनि ऐं पत्रिकाउनि जे बारे में तफ़सील सां ॼाण ॾिनी। सत्र जी सदारत लाइ मां जयपुर मां आयल असांजे मुंहिंजो वतन जा जेके एडिटर आहिनि हरीश मेघाणी साहब उन्हनि खे मां गुज़ारिश कंदुमि त अची करे सत्र जी अध्यक्षता कंदा। बहस जी शुरूआत जेका थींदी उहा कमल वर्धाणी साहब सिंध पंचायत समाचार जा एडिटर आहिनि, उन्हनि खे बि मां आमंत्रित कयां थो। महिरबानी करे मंच ते ईंदा। सुरेश बबलाणी साहब। महिरबानी अशोक जी। हिन सेशन जे सदर साहब जी इजाज़त सां मां ही पंहिंजो पेपर पेश कयां थो। मुंहिंजे जेको मक़ालो आहे उहो आहे सिंधी अख़बार नवीसी ऐं रसालनि जो सिंधी साहित्य जे वाधारे में योगदान ऐं उनजो जेको जोग्राफिकल एरिया आहे उहो राजस्थान जो अजमेर शहर। सिंधी भाषा जे विकास में सिंधी अख़बारुनि ऐं रसालनि जो योगदान। मशहूरु क्रिकेटर श्री रवेश चंद्र अश्विन दैनिक भास्कर जे 10 दिसंबर 2017 जे अंक में पंहिंजा वीचार ज़ाहिर कंदे चयो आहे त ज्ञान ताक़त आहे ऐं समाचार ज़हर आहे। मुख्य रूप सां समाचार आम माण्हुनि खे ॼाण ॾियण लाइ आहे। अंग्रेज़ी अखर न्यूज़ जी माना आहे नॉर्थ ईस्ट वेस्ट एंड साउथ, यानी 4 दिशाउनि जी ॼाण, जॾहिं कि हिंदी समाचार जी अखरी माना आहे हिकु जहिड़ा वीचार। सिंधी अख़बार जी अखरी माना आहे घणियूं ख़बरूं। मां ईअं चवंदुसि त अखियुनि सां ॾिठल ऐं कननि सां ॿुधल सच बि आहे त अख़बार नवीस अखियुनि सां कंहिं घटना खे ॾिसी ॿुधी उन जी ॼाण ऐं पंहिंजा वीचार ॿियनि ताईं यानी पाठकनि ताईं पहुचाए थो। दुनिया में अख़बारुनि जे छपण जी शुरूआति 1566 में वेनिस में हथ सां लिखियल कागज़ जे ज़रिए थी आहे। इन ई हफ़्तेवार अख़बार में इटली ऐं यूरोप जी लड़ाईअ जी ॼाण ॾिनी वेंदी हुई ऐं पहिरीं अख़बार जर्मनीअ मां 1609 ईस्वी में छपजी पधरी थी हुई, जंहिं ते सरकार पाबंदी लॻाई हुई त इन ई में रुगो विदेशी समाचार ऐं बाज़ार जा मुल्ह ॾिना वेंदा हुआ। 1695 में सरकार पारां पाबंदी हटाइण खां पोइ अख़बार लंदन, बोस्टन, फिलाडेल्फिया ऐं ॿियनि शहरनि मां छपजणु शुरू थी वई हुई। भारत में अख़बारुनि जे शाया करण जो श्रेय डच जे विलियम बोल्टस खे आहे, जंहिं 1766 में कलकत्ता मां अंग्रेज़नि जे लाइ अख़बार छपाइण जी रिथा रिथी, पर हिन जी रिथा अमल में थिए इन खां पहिरीं हिन खे ब्रिटिश कंपनीअ ॿाहिरि जो रस्तो ॾेखारियो ऐं जनवरी 1780 में जेम्स अगस्तस हिकी बंगाल गज़ट नाले सां पहिरीं अख़बार हिंदुस्तान मां शाया कई, जंहिंमें ईस्ट इंडिया कंपनीअ जे उहिदेदारनि सां गॾु गवर्नर जनरल ते भ्रष्टाचार जा आरोप बि लॻाया विया हुआ। इन करे अख़बार खे बंदि कयो वियो। नवंबर 1780 में द इंडियन गज़ट छपजी पधिरो थियो, जंहिं कंपनी सरकार जी मदद कई। ईअं चइजे त कंपनीअ जी साराह में पंहिंजा समाचार छपिया हुआ। रॉबर्ट नाइट 1895 खां 1890 ॿिनि अंग्रेज़ी अख़बारुनि जो पायो विधो, कलकत्ता मां स्टेट्समैन ऐं मुंबई मां द टाइम्स ऑफ इंडिया। रॉबर्ट नाइट ई 1860 में पहिरीं न्यूज़ एजेंसीअ जो पायो हिंदुस्तानियुनि सां मिली करे विधो हो, जंहिं सॼे हिंदुस्तान में समाचार मोकिलण जी ज़िमेदारी खई हुई। 1843 में ब्रिटिश कंपनीअ सिंध सूबे ते पंहिंजो कब्ज़ो कयो ऐं 1853 में सिंधी, अरबी, फ़ारसी आयोवेटा जारी कया विया ऐं सिंध जी ऑफिशियल भाषा सिंधी बणिजी हुई। 1844 में W.A. स्ट्रम्च द एडवर्टाइज़र नाले सां अंग्रेज़ीअ में अख़बार शाया कई हुई। गैर सरकारी माण्हुनि मां पहिरीं हिकु पारसीअ कराचीअ में प्रेस शुरू कई, जितां 1845 खां वठी अंग्रेज़ीअ में सिंधियन अख़बार छपजणु शुरू थी वई हुई। कुझु टाइम खां पोइ इहा अख़बार बेकन ऐं उन बैदि सिंध टाइम्स नाले सां निकिरंदी हुई। मिर्ज़ा
अलीअ हिकु फ़ारसी अख़बार मुफ़रे अल क़लूब शुरू कई, जंहिंमें अदबी रचनाऊं बि शाया कई वयूं हुयूं। अदबी लिहाज़ खां इहा अख़बार सिंध खां ॿाहिरि ॿियनि सूबनि अफ़गानिस्तान ऐं ईरान मां बि चङी मशहूरु थी वई हुई। मिर्ज़ा साहिब ई हिकु ॿी अख़बार फ़ारसी ॿोलीअ में मुतले ख़ुर्शीद सन 1860 में शुरू कई, जंहिंमें सिंधीअ में बि कुझु कालम हूंदा हुआ। इन्हीअ खां पोइ ई सिंधीअ में रसालनि ऐं अख़बारुनि जी शुरूआति थी वई आहे। सिंधी अख़बार 15 मई 1858 में सिंधी ऐं फ़ारसी ॿिनि भाषाउनि में फ़वाइदुल अख़बार नाले सां शाया कई वई आहे, पर पहिरीं सिंधी अख़बार सिंध सुधार 1866 में सिंध सरकार जे तइलीम खाते पारां छपिजी पधिरी थी, जंहिंमें सरकारी पॉलिसीअ सां गॾु ॾेही जनता सां वास्तो रखंदड़ ख़बरूं छापियूं वयूं हुयूं। इहा अख़बार महीने में 2 दफ़ा छपिजी पधिरी थींदी हुई ऐं 1884 में सिंध सभा इन ई अख़बार जे छपाइण जी ज़िमेदारी पाण खई ऐं साधू हीरानंद इन्हीअ जो 1884 खां 1887 ताईं 3 साल संपादक रहियो। हिन अख़बार जो मुख्य मक़सदु तालीमी, सामाजिक, साहित्यक क्षेत्र में सुधार आणणु हो। ब्रिटिश सरकार पारां ॿियो अख़बार सिंध ऑफिशियल गज़ट 1868 में अंग्रेजी भाषा में छपराए पधिरो कयो वियो हो ऐं मिर्ज़ा मोहम्मद सादिक पारां कराचीअ मां 1870 में अक़लियल नाले जी अख़बार छपराए पधिरी कई, जेका 5 साल हली। सही माना में त साधू हीरानंद ऐं दयाराम गिदवानी पहिरियां सिंधी मैगज़िन सरस्वती नाले जी शुरू कई हुई ऐं 1890 में ई साधू नवल राय पारां जालुनि में सुजागी आणण लाइ सुधार पत्रिका नाले सां गुरुमुखीअ में हिकु रसालो शुरू कयो हो। 1895 में ई साधू हीरानंद पारां ॿी हफ़्तेवार अख़बार पत्रिका नाले सां शाया कई वई। इन ई अरसे में सखर सिंध मां ख़ैरख्वाह, लाड़काणे मां मुसाफ़िर, हैदराबाद ऐं लाड़काणे मां गजट शाया कया विया, जंहिंजा संपादक शमशुद्दीन बुलबुल ऐं टहलराम मूलचंद हुआ। सिंध जूं कुझु मक़बूल अख़बारूं ऐं रसाला हुआ। हफ़्तेवार प्रभात, संपादक लेखराज त्रिलोकचंद 1896, जोत मैगज़ीन संपादक परमानंद मेवाराम, पहिरीं दैनिक सिंधी पूरी अख़बार सिंधवासी 1808 में श्री कंवल सिंह जी संपादकीअ में छपजणु शुरू थी हुई, जेका 1929 ताईं लगातार छपजंदी रही ऐं फरवरी 1909 में ज़मींदार गज़ट धरम सिंह पारां शुरू कई हुई त उहा 1910 में टेकचंद गोपलाणीअ पारां पहिरीं वापार समाचार अख़बार जी शुरूआति शिकारपुर मां कई वई हुई। वापार समाचार पहिरीं अख़बार हुई जेका पूरी तरह सां वापार सां ई वाबस्ता हूंदी हुई। शिकारपुर वासियुनि जा सिंगापुर, हांगकांग, श्रीलंका, इंडोनेशिया, अदन, बसेरा ऐं ॿियनि अफ्रीकी मुल्कनि सां वापारी रिश्ता हूंदा हुआ, तंहिं करे ई खेनि सिंध वर्की बि सॾियो वेंदो हो। सन 1858 खां 1910 ताईं साधू हीरानंद, वीरूमल, बेगराज, परमानंद मेवाराम, तोलाराम बालाणीअ जा नाला पत्रिकारिता में मुख्य लिखिया वञनि था। सन 1911 सिंधी अख़बार नवीसीअ में मील जो पत्थर सॾियो वञे थो, जॾहिं राष्ट्रवादी वीचारधारा जे श्री लोकूराम शर्मा पारां भास्कर नाले सां अख़बार शुरू कई वई हुई, पर संदसि जे जेल वञण खां पोइ इहा अख़बार बंदि थी वई ऐं लोकूराम शर्मा पारां 1924 में ई पहिरीं रोज़ानी हिंदू अख़बार शुरू कई वई, जेका कराचीअ मां छपजणु शुरू थियण खां पोइ 1947 ताईं रोज़ानी हिंदुस्तान नाले सां लगातार छपजंदी रही। हिन अख़बार ई इंडियन नेशनल कांग्रेस खे सिंध में हिमथाइण में पंहिंजी अहम भूमिका निभाई हुई। विरहाङे खां पोइ मुंबईअ मां इहा अख़बार 45 साल लगातार छपजंदी रही। हिंदवासी अख़बार जेतमल परसराम पारां हैदराबाद मां 1924 में ई शुरू कई वई हुई। हफ़्तेवार केसरी 1916 में गोविंद आनंद जी रहनुमाईअ में ब्रिटिश सरकार जे ख़िलाफ़ु लिखणु शुरू कई हुई हुई। 1918 में ई बलदेव ताराचंद पारां रोज़ानी सुराज ऐं हफ़्तेवार ज़ंगीअ जी शुरूआति कई वई हुई। सिंध में प्रेस जी आज़ादीअ जे लाइ जयरामदास दौलतराम, डॉक्टर चोएथराम गिडवानी, विष्णु शर्मा, श्रीमान झमटमल जी, प्रोफेसर घनश्याम हीरानंद, करमचंद ऐं कमला हीरानंद मुहिम हलाइण वारे में अगरा हूंदा हुआ। भारत जे विरहाङे खां पोइ हिंदुस्तान जे शहर में जेके अख़बारूं छपजी पधिरियूं थींदियूं हुयूं, तिन जी विचूड़ जेका मूंखे मिली सघी आहे, मां उहा तव्हांजे साम्हूं पेश कयां थो। अजमेर गज़ट, हुननि जो संपादक हूंदो हो सुगनोमल ॾेठमलाणी ऐं बंसीलाल जोधाराम। ॿी अख़बार अजमेर शरीफ़, संपादक किशोर सिंह 1977 में शुरू थी हुई। आर्य प्रेमी, संपादक मोहनलाल।
टियों आशा रानी संपादक दिलीप लालवानी, आज़ाद हिंद संपादक बूलचंद पोहाणी 1967, भारत भूमि संपादक टीकमदास, हिंदू संपादक शेवाराम त्रिलोकचंद। हिंदू अजमेर में बिन नालन सां एक नाले सां उहा ॿ ॼणा संपादकी में पेश कंदा हुआ। हिकु हिंदू हो शेवाराम त्रिलोकचंद जंहिंखे काको त्रिलोकचंद भी चवंदा आहियूं, उनजो विचूड़ मां अॻियां ॾींदुसि। ऐं हिंदू संपादक एडवोकेट अर्जुनदास गजवाणी। हिंदू भूमि संपादक नानकराम ईसराणी 1968 में उन्होंने शुरू कई हुई। ॿी हिंदू धर्म पत्रिका संपादक आनंद राम केसवाणी। हिंदू सिपाही संपादक पद्मा देवी 1966, हिंदवासी संपादक किशन जे मोटवाणी 1971, जय हिंद जगत कुमार बुधवानी, जनता संपादक नथीराम नेणुमल, मातृभूमि संपादक प्रभुदास, नवीन प्रभात संपादक के.बी. लाल, फुलवारी संपादक प्रभुदास ब्रह्मचारी 1948, राज्य आदेश संपादक गोपाल सिंह लबाणा 1983, साधु संत वासवाणी संपादक भूरोमल, संत हाथीराम संपादक भेरूमल पहलवानी, संत कंवराम संपादक अशोक वरियाणी ऐं हाणे उनजो संपादक आहे कमल वरियाणी, सेवा मार्ग संपादक डॉक्टर रत्ना ठाराणी, सिंधु की आवाज़ संपादक तीर्थ सिंह लबाणा 1994 में शुरू थी, उजाला संपादक घनश्याम मगलाणी, वीर विजय संपादक श्रीमान नथुरमल जी रानी 1970। मथे ॾिनल अख़बारुनि मां अॼु जी तारीख़ में अजमेर मां छपजंदड़ अख़बारुनि में रोज़ानी हिंदू जंहिंजो संपादक हिन वक़्तु श्री हरीश वड़ियाणी आहे, जेका अजमेर सां गॾोगॾु अहमदाबाद ऐं उल्हासनगर मां बि शाया थींदी आहे। ॿी अख़बार आहे हफ़्तेवार संत कंवराम जंहिंजो संपादक आहे कमल वरियाणी। ऐं टीं अख़बार आहे दैनिक राज्यादेश संपादक गोपाल सिंह लबाणा, भारत भूमि संपादक प्रदीप टिकयाणी, संत साधु वासवाणी संपादक भूराराम टिकयाणी, वीर विजय संपादक श्रीमती कोमल रानी। इन खां अलावा आत्मदर्शन टिमाही पत्रिका है जंहिंजो संपादन डॉक्टर कमला गोकलाणी मैडम करे रहिया आहिनि ऐं सेवा मार्ग डॉक्टर रत्ना ऐं प्रभु ठाराणी जी संपादकीअ हेठि निकिरी रही आहे। इन जे बारे में विस्तार में ॼाण हिन रीत आहे। रोज़ानी हिंदू जेका काको त्रिलोकचंद हलाईंदा हुआ, उहो उन खां पोइ वरियाणी परिवार जेका अख़बार वरिती आहे, उन जी तासीर मां जेका मुंहिंजे ऑफिस में कमु कंदड़ हुआ उन्हनि खां ॿुधी आहे त काको त्रिलोकचंद संपादकीय एतिरी तिखी लिखंदो हो जो उन संपादकीय ते पोइ बैन लॻायो वियो त उहो संपादकीय वारो कॉलम जेको आहे अछो छॾे छॾींदो हो, बिल्कुलु उन संपादकीय में कुझु बि कोन लिखंदो हो। काके त्रिलोकचंद जी तासीर अजमेर में एतिरी हूंदी हुई जो शरणार्थियुनि, माफ़ु कजो असां सिंधियुनि खे शरणार्थी ई चवंदा हुआ, मूंखे उहो ई शब्द थो यूज़ करिणो पए, त जेके दुकान ॾिना विया हुआ म्युनिसिपलिटीअ जे पारां, उहो जेकॾहिं किराए ते जेको हफ़्तेवारी या रोज़ जो वठंदा हुआ, त हिकु इंस्पेक्टर कंहिं दुकानदार खे चयो कि अॼु खां वठी हिन दुकान जो किरायो 50 रुपया अथई। त उहो शाम जो काके त्रिलोकचंद वटि वियो त चई काका ज़ुल्म थी वियो हली, असां कमायूं त कुझु कोन पिया ऐं 50 रुपया पाण महीने जो किरायो ॾियणो पवंदो। चई पुठियां जी ॿुड़ी हटाए छॾीसि, पुठियां जी ॿुड़ी हटाए छॾीसि, अचई त 5 रुपया ॾेई करे रवानो कजांसि, न अचई त मूं वटि मोकिले छॾिजांसि। इहा अख़बार जी तासीर जेका भाई साहब ॿुधाए रहिया हुआ किशोर जी, उहा अजमेर जे काके त्रिलोकचंद जे संपादकीय में बि हूंदी हुई। रोज़ानी हिंदू अजमेर जयपुर अहमदाबाद ऐं मुंबई मां शाया थींदड़ अख़बार आहे जंहिंजो रजिस्ट्रेशन नंबर आहे 3600/57। अख़बार 1/4/1948 खां छपजणु शुरू थी आहे। अख़बार जूं वाॻूं 1 अप्रैल 1975 खां वरियाणी परिवार खे मिलियूं आहिनि, जेके हिन अख़बार खे लगातार शाया करे रहिया आहिनि। अजमेर ऐं जयपुर जो संपादक श्रीमान हरीश वरियाणी साहब आहिनि, जंहिं ॿुधायो त अख़बार शाया करण जो संदन जो मक़सदु सिंधी साहित्य ऐं समाज जा समाचार सभिनी ताईं पहुचाइण जो आहे। हीअ अख़बार पहिरीं रोज़ानी शाम जो शाया कई वेंदी हुई, पर हाणे इहा रोज़ाना सुबुह जो शाया कई पई वञे। हिन अख़बार जो पायो विरहाङे खां पोइ काके त्रिलोकचंद विधो, जेके पुरुषार्थी पंचायत जा रूह रवाम हुआ ऐं तंहिं वक़्तु नगर परिषद अजमेर में 13 सिंधी मेंबर बि हूंदा हुआ। हिन वक़्तु अख़बार 12 पेजनि जी छपजी रही आहे, जंहिंमें न रुगो ज़िले जा पर राज्य ऐं राष्ट्रीय स्तर जा समाचार बि शामिल आहिनि। हिन वक़्तु अख़बार में ॿारनि जा रांदि रूंद, गेम्स एंड स्पोर्ट्स, वापार जगत, महिला जगत वग़ैरह वग़ैरह जा समाचार शाया करण सां गॾोगॾु सिंधी साहित्य बि शाया कयो वेंदो आहे, जंहिंजो वॾे में वॾो उदाहरण आहे असांजे पैरागुर जो खीमन मूलाणी साहिबु रतनलाल सांभरिया जो किताबु हिकिड़ो सिंधीअ में अनुवाद कयो हिंदीअ मां, उहो बराबरि सिलसिलेवार उन में उन्हनि जूं आखाणियूं छपजंदियूं रहियूं आहिनि।
अख़बार जा पाठक न रुगो अजमेर पर राजस्थान जे हर शहर, मध्य प्रदेश, गुजरात ऐं महाराष्ट्र में भी आहिनि। अख़बार जो संपादक हरीश वराणीअ जो चवणु आहे त अख़बार खे अरबी सिंधी लिपीअ में मञता मिलियल आहे, जंहिंजा पाठक हाणे घटि आहिनि। नई टईअ खे अरबी लिपीअ जी ॼाण घटि आहे, तंहिं करे अख़बार शाया करणु हिकु अठकाठियो कमु थी पियो आहे। ॿियो वरी सरकारी मदद ऐं सरकार पारां मिलंदड़ विज्ञापननि जी अणाट जे करे अख़बार हलाइणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। सिंधी भाषा सां रोज़गार नाहे, तंहिं करे बि सिंधी पाठक हाणे पैदा न थी रहिया आहिनि। अकादमियुनि जा कम सिंधी भाषा जे वाधारे जे लाइ नाहिनि। ऑल इंडिया रेडियो, टेलीविज़न, स्कूलनि ऐं कॉलेजनि में नई भर्ती न थी रही आहे, इन करे सिंधी पढ़ण जा पाठक घटि था थींदा वञनि। सिंधी भाषा जा क्लास घटिया आहिनि त कोर्स जे किताबनि जी बि अणाट आहे। सिंधीअ जो सॉफ्टवेयर अचणु घुरिजे, जंहिंजी क़ीमत घटि हुअणु घुरिजे। इहे हरीश वराणीअ जा वीचार आहिनि। जॾहिं मां उन्हनि खां मुलाक़ात कई, उन्हनि सां अख़बार जे बारे में पंहिंजा वीचार पुछिया। ॿी अख़बार आहे संत कंवरराम। अजमेर मां ई अरबी सिंधीअ में छपजंदड़ हफ़्तेवार अख़बार, जंहिंजो संपादक श्रीमान कमल वरियाणी आहे, जंहिंजो रजिस्ट्रेशन नंबर आहे 35325/1981। अख़बार में सिंधी समाज सां वाबस्ता समाचार खां सवाइ सिंधी साहित्य बि छपियो वेंदो आहे। अख़बार में बालकनि जी ॿाड़ी नाले कालम हलंदड़ आहे, जंहिंमें ॿारनि जे लाइ आखाणियूं, पहाका, बैत वग़ैरह बि ॾिना वेंदा आहिनि। अख़बार छपण जो मक़सदु रोज़ानी अख़बारुनि में सिंधी साहित्य घटि थो छपिजे, इन करे साहित्य सां वास्तो रखंदड़ अख़बार छपण जो वीचार उन्हनि जे मन में आयो ऐं अख़बार 1981 में शुरू कई वई हुई। सरकार पारां नंढनि ऐं विचोली अख़बारुनि खे बंदि करण जी राजनीति ऐं वॾनि अख़बारुनि खे संरक्षण ॾियण करे नंढियुनि अख़बारुनि जो हलणु हाणे मुश्किल थी वियो आहे। टीं अख़बार जेका अजमेर मां निकिरी रही आहे उहा आहे दैनिक राज्यादेश। अजमेर मां अरबी सिंधीअ में रोज़ाना छपजंदड़ अख़बार जी शुरूआति 1983 में श्री गोपाल सिंह लबाणा पारां कई वई हुई ऐं अख़बार जो RNI नंबर आहे 43410/84। श्री लबाणा हिकु मुलाक़ात में ॿुधायो त 1983 ताईं अजमेर में सुबुह जो निकिरंदड़ का बि सिंधी अख़बार न हुई। सिंधी पाठकनि ताईं सिंधीअ में ताज़ा ख़बरूं पहुचाइण जे वीचार ई हिन अख़बार खे जनमु ॾिनो। हिन अख़बार में सिंधी साहित्य छापियो वेंदो आहे। अॼु ताईं अख़बार में अजमेर जे साहित्यकार श्री MT भाटिया ऐं अहमदाबाद जे श्री अमूल आहूजा ऐं कुझु ॿियनि साहित्यकारनि जो साहित्य छपियो वियो आहे। साहित्य जे वाधारे जे लाइ श्री गोपाल सिंह लबाणा जा वीचार आहिनि त अख़बारुनि में सिलसिलेवार साहित्य छपजणु घुरिजे। जेके किताब अकादमियूं या विकास परिषद पारां छपाया या ख़रीद कया था वञनि, तिन खे अख़बारुनि में छपजण जी छूट सां गॾोगॾु कुझु उजरो पिणु ॾिनो वञे, जीअं साहित्य जे वाधारे लाइ अरबी सिंधीअ सां गॾोगॾु देवनागरीअ में बि इन खे छपे सघिजे। चौथीं अख़बार भारत भूमि। अख़बार जी शुरूआति श्री टीकमदास टिकयाणी पारां 1965 में कई वई आहे, जंहिंजो RNI नंबर आहे 1319/66/1966। अख़बार अरबी सिंधीअ में ई छपी वेंदी आहे, जंहिंजो मुख्य मक़सदु समाज जी सेवा ऐं सिंधी समाज में सुजाॻी रखण लाइ कयो वियो आहे। हिन वक़्तु अख़बार जो संपादक श्री प्रदीप टिकयाणी आहे। अख़बार में ॾेही परॾेही ख़बरुनि सां गॾोगॾु कॾहिं कॾहिं साहित्य बि छपियो वेंदो आहे। श्री प्रदीप जे वीचारनि मूजिबि सिंधी अख़बारूं हाणे पोयनि पसाहनि ते आहिनि। अरबी सिंधीअ जा पाठक हाणे घटि थी विया आहिनि, तंहिं करे आईंदो अंधारो थो लॻे। संत साधू वासवाणी। हिन अख़बार जी शुरूआति श्री भूरामल टिकयाणीअ पारां 1986 में कई वई आहे, जंहिंजो RNI नंबर आहे 46362/86। अख़बार हफ़्तेवार छपजंदी आहे। साहित्य कॾहिं कॾहिं ई छपियो वेंदो आहे। अख़बार जो मुख्य मक़सदु समाज सेवा ऐं समाज में सुजाॻी आहे। श्री भूरामल जो वीचार आहे त नई टईअ खे अरबी सिंधी लिपीअ जी ॼाण नाहे, तंहिं करे सिंधी अख़बारूं पोयनि पसाहनि ते आहिनि। छहीं अख़बार आहे वीर विजय। अख़बार जी शुरूआति श्री नथुरमल राणीअ पारां 1969-70 में कई वई हुई, जंहिंजी हिन वक़्तु संपादक संदन नुंहुं श्रीमती कोमल रानी आहे। स्वर्गवासी श्री नथुरमल पहिरीं अजमेर मां छपजंदड़ हिंदी अख़बार न्याय में 8-9 सालनि ताईं कमु कयो। तंहिंखां पोइ हिन अख़बार जी शुरूआति कई हुई। अख़बार जो RNI नंबर आहे 18114/7/। अख़बार हफ़्तेवार आहे, जंहिंमें रुगो समाचार ई ॾिना वेंदा आहिनि। साहित्य न जे बराबरि ई छपियो वेंदो आहे। श्रीमती कोमल जा वीचार आहिनि त नई टईअ जी सिंधी भाषा ऐं साहित्य में रुचि नाहे, तंहिं करे अख़बार जो आईंदो सुठो नाहे। सरकार पारां बि विज्ञापन घटि था ॾिना वञनि। नंढियुनि ऐं विचोलनि अख़बार खे सरकार पारां का
मदद नथी मिले। आत्म दर्शन अख़बार जी शुरूआत श्री प्रभुदास ब्रह्मचारी ऐं दीपचंद बेलाणीअ पारां कई वई हुई, जंहिंजो मुहूर्त साईं लीलाशाह साहिबनि जिन जे हथां कयो वियो हो। तंहिं करे अॼु ॾींहं ताईं मैगज़ीन जे कवर पेज ते सदाईं साईं लीलाशाह साहिबनि जो फ़ोटो छपियो वेंदो आहे। मैगज़ीन जी हिन वक़्तु संपादक डॉक्टर कमला गोकलाणी साहिबु आहिनि ऐं मैगज़ीन में सिंधी साहित्यकारनि जूं आध्यात्म सां वाबस्ता रचनाऊं शामिलु कयूं वेंदियूं आहिनि। तंहिंखां सवाइ सिहत, शारीरिक ऐं मानसिक सिहत सां गॾोगॾु योग जी ॼाण ॾिनी वेंदी आहे। मैगज़ीन टिमाही आहे जेका अरबी सिंधीअ में ई छपजंदी आहे। शेवा मार्ग टिमाही रसालो आहे जंहिंजी संपादक डॉक्टर रत्ना ठाराणी ऐं डॉक्टर प्रभु ठाराणी आहिनि। पहिरीं मैगज़ीन में सुधार सभा जे पारां जेके सेवा जा कम हलंदड़ हुआ, तंहिंसां गॾु सुधार सभा जी ॿियूं गतिविधियूं उन्हनि जी ॼाण ॾिनी वेंदी हुई, जेका हींअर सुधार सभा जी ख़बरुनि ताईं महदूद थी वई आहे। हाणे साल में 2 दफ़ा ई छपी वेंदी आहे। विरहाङे खां पोइ अजमेर मां मथे ॾिनल लिस्ट मुताबिक़ कुल 25 अख़बार ऐं मैगज़ीन छपजंदा हुआ। 3 मां 70 सालनि खां पोइ अॼु जी तारीख़ में 1 रोज़ानी अख़बार, 2 रोज़ानी अख़बार, 1 पाक्षिक, 1 टिमाही ऐं 1 कॾहिं कॾहिं छपजंदड़ मैगज़ीन सेवा मार्ग आहे। हीअ अख़बारूं सभु उन्हनि जो हिकु चइजे कि सैंपल तौर सां आत्मदर्शन जा मूं वटि 3-4 आहिनि, जंहिंमें तव्हां ॾिसंदा हिकु पासे साईं लीलाशाह आहे त ॿिए पासे प्रभुदास ब्रह्मचारी एंड बेलाणी साहब, केॾीमहिल साईं टेऊराम साहिब जो फ़ोटो वग़ैरह ॾिना वेंदा आहिनि। हीअ अख़बार अजमेर मां वीर विजय नथुरमल जी जेके छापींदा हुआ उहा हले थी पई। हीअ साधू वासवाणी आहे जेका अजमेर मां छपजे थी पई। संत कंवरराम, हिन में ईसर सिंह बेदी साहब क़ौमी बाड़ी अञा ताईं बि लिखंदा रहंदा आहिनि, पहिरीं बि लिखंदा हुआ। हिंदू जेका असांजी सभिनी खां मशहूरु आहे। सभिनी खां वॾी ॻाल्हि जेका हिन हिंदूअ अख़बार कई आहे उहा आहे हिननि रंगीन पेज छपणु शुरू कया आहिनि। पहिरीं सभु ब्लैक एंड वाइट हूंदा हुआ, पर हिन में फर्स्ट पेज, बैक पेज, हिननि रंगीन पेज छपणु शुरू कयो आहे। हीअ अख़बार भारत भूमि जेका अजमेर जी 2 नंबर जी अख़बार हूंदी हुई, पहिरियों हिंदू ऐं ॿियो भारत भूमि। काको त्रिलोकचंद जंहिं महिल कांग्रेस जी वीचारधारा जो हो त हिननि जो टीकमदास टिकियाणी जनसंघ वीचारधारा जो हो ऐं उन वीचारधारा जे करे हीअ भारत भूमि अख़बार छपजणु शुरू थी हुई। अख़बारूं हाणे पोयनि पसाहनि ताईं आहिनि, जीअं मां पहिरीं ॿुधायो। मुंहिंजा जेके आज़मूदा आया हिन पेपर खे लिखंदे महिल मां थोरे में तव्हांखे ॿुधायां थो पियो। अख़बारूं घटि छपजण जे पुठियां सभ खां वॾा कारण आहिनि। अख़बारूं अरबी सिंधीअ में छपजंदड़ आहिनि, जिन जा पाठक हाणे ॻणिया आहिनि। नई टईअ खे अरबी लिपीअ जी ॼाण घटि आहे। अरबी सेखारण वारा मास्तर ऐं स्कूल घटि आहिनि। स्कूलनि जो तादादु विरहाङे खां पोइ असां जेॾीमहिल तालीम शुरू कई हुईसीं त मूंखे यादि आहे कि उते 55 स्कूल रुॻो सिंधीअ जा हूंदा हुआ ऐं हाणे जेके आहिनि स्कूल 2 बचिया आहिनि। उन्हनि 3 में बि ॿारनि जी तादादु जेका आहे मुश्किल सां 100 खनि हूंदी जेके ॿार सिंधीअ में पढ़ंदा आहिनि। ऐं वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे कि असां वटि अजमेर जे गवर्नमेंट कॉलेज में सिंधीअ जो PG कॉलेज आहे। सिंधी जो डिपार्टमेंट आहे जंहिंमें PG कराई वेंदी आहे ऐं छा त नालो रिसर्च बि करायो वेंदो आहे, PhD बि कराई वेंदी आहे। पर उन खां पोइ बि हेठि जी लेवल ते यानी जड़ूं असां वटि कोन्हनि के, पर वण ॾाढो सुठो शानदार असां वटि टिकियल आहे। सिंधी अख़बारूं वक़्तु आहेर पाण खे मटे न सघियूं आहिनि। हिंदीअ वांगुरु सिंधी पेपर छपजण जी शुरूआत या रवायत अञा शुरू न थी आहे। इन में को ॿियो रान आहे त अख़बारुनि जे ज़रिए सिंधी साहित्य जो वाधारो थींदो, इन्हनि जा पुराणा उदाहरण बि आहिनि। अजमेर जे हरी हिमथाणीअ कुमारी मैगज़ीन जे संपादक श्री भोजे मोटवाणी जी सलाह ते ई लिखणु शुरू कयो ऐं संदसि पहिरियों उपन्यास अभागण इन हीअ मैगज़ीन पारां छपायो वियो हो। सिंधीअ जे इतिहास में अजमेर मां ई सभ खां पहिरीं तारा मीरचंदाणीअ जो उपन्यास छपजी पधिरो थियो हो। स्वतंत्रता सेनानी श्री ईसर सिंह बेदीअ हिकु मुलाक़ात में ॼाण ॾिनी त हुननि जे पारां सभ खां पहिरीं क़ौमी बाड़ीअ जी शुरूआति काके त्रिलोकचंद पारां छपजंदड़ हिंदूअ सां कई वई हुई, जेका हाणे बि जारी आहे। इहा संत कंवरराम अख़बार में जे ज़रिए छपजी रही आहे। श्री ढोणराही असांजो मक़बूल साहित्य कवि आहे, साहित्य अकादमीअ जो अवार्ड मिलियल अथसि। उन जे वीचार मूजिबि त विरहाङे खां पोइ असां वटि पंहिंजी सकाफ़त खे बचाइण लाइ ॿोली ई हिकु वाहिद ज़रियो हुई, जंहिंजे ज़रिए असां न रुॻो पंहिंजी सुञाणप क़ाइमु रखी सघियासीं, पर अटे लटे ऐं अज़े खां महफ़ूज़ थियण खां पोइ
हाणे ॿोली पंहिंजे हथनि खां निकिरंदी थी वञे। अॻे मनोरंजन जा साधन घटि हुआ, तंहिं करे माण्हुनि में अख़बारूं ऐं मैगज़ीन पढ़ण जो शौक़ु हो। न रुगो शख़्सी पर समाजी सतह ते बि माण्हू वॾे चाह सां अख़बारूं पढ़ंदा हुआ। हाणे तालीम ऐं ॿोलीअ जो सरिश्तो ख़तमु थींदो थो वञे, इन जे करे अख़बारुनि जो आईंदो अंधेरे वारो आहे। मशहूरु साहित्यकार श्री हरीमथणी जो चवणु आहे त हाणे अख़बारुनि में घणो करे राजनीतीअ सां वास्तो रखंदड़ ख़बरूं वधीक आहिनि, तंहिं करे साहित्य तरफ़ ध्यानु ॾाढो घटि थो ॾिनो वञे। इहो चवण में को वधाउ न थींदो त अख़बार नवीसी गुज़िरियल कल्ह खे महफ़ूज़ रखी अॼु जी छंडछाण कंदे भविष्य खे ठाहिण वारी आहे। पर अॼु जे टाइम में मुल्क जो चोथों खंभो ख़बर पालिका ई आहे ऐं ॿिए टे थंभा आहिनि विधायिका, कार्यपालिका ऐं न्यायपालिका। मथियनि रायनि मूजिबि हाणे सिंधी भाषा पोयनि पसाहनि ते आहे, इन खे वरी जीआरे सघिजे थो, जंहिं लाइ मुंहिंजी राय में ॿारनि खे पंहिंजी भाषा पढ़ण जे लाइ हिमथाइणु घुरिजे। तंहिं लाइ ज़रूरी आहे त ॿारनि सां घरनि में असां सिंधी ॻाल्हायूं। हर घर में हिकु सिंधी अख़बार या मैगज़ीन ज़रूरु अचणु घुरिजे। टियों, सिंधी साहित्यक ऐं कल्चरल प्रोग्रामनि जे लाइ नई टईअ खे वधीक में वधीक नींड ॾिनी वञे। चौथों, सिंधी भाषा जी देवनागरी लिपीअ में साहित्य खे छपण ऐं छपाइण जी हिमत अफ़ज़ाई करणु घुरिजे। सिंधी अकेडमियूं ऐं NCPSL मिली करे भाषा खे सेखारण जे लाइ क्लासनि जो बंदोबस्तु कनि ऐं केंद्र सरकार खे सिंधी भाषा ओपन स्कूल ज़रिए सेखारण जी घुर बि कई वञे। छहों, जंहिं बि स्कूल में शागिर्दनि जी तादादु वधीक आहे, तंहिंमें शागिर्दनि खे टीं भाषा जे रूप में सिंधी भाषा खणणु लाज़मी कई वञे। सतों, केंद्र सरकार सां घुर कई वञे त सिंधी भाषा साहित्य ऐं संस्कृति जे वाधारे लाइ हिकु पूरे भारत जी सतह जो सिंधी जोनल कल्चरल सेंटर खोलियो वञे। जीअं सॼे हिंदुस्तान में 4 कल्चरल सेंटर्स आहिनि, नॉर्थ साउथ ऐं ईस्ट वेस्ट में, पर असां सिंधी उते कल्चरल प्रोग्राम्स नथा ॾेई सघूं छो जो असां वटि को ज़मीन जो टुकड़ो कोन्हे को। तो ज़मीन जो टुकड़ो नाहे त असां पंहिंजो कल्चरल प्रोग्राम किथे ॾींदासीं। इन जे करे ज़रूरी आहे त सेंट्रल गवर्नमेंट कल्चरल सेंटर खोले। त मूंखे पूरी उमेदु आहे त असां वरी वापसि सिंधी भाषा खे न रुगो बचाए सघूं था, पर सिंधी अख़बारुनि खे बि वापसि उन पोयनि जेको असां भविष्य उनजो पुराणो काल आहे ॾिसी आया आहियूं, उन में वापसि पहुचाए सघूं था। इहो ज़रूरी न आहे त ICU में वियल मरीज़ जिंदो वापसि न ईंदो, जिंदो ईंदो। ज़रूरत आहे विश्वास रखण जी। जय भारत, जय हिंद। धन्यवाद भाउ सुरेश बबलाणी। कमल वरदाणी साहब 2 मिंट में पंहिंजा वीचार रखंदा। अशोक भाऊ चांहि जी ॻाल्हि कई, हिते चांहि अंदरि अलाउ कान्हे ऐं चांहि सां गॾु गरम जलेबियूं पकोड़ा ॿाहिरि तयारु आहिनि। इन करे वरदाणी साहब 2 मिंट में ॻाल्हाईंदा, हिकिड़ो पेपर फटाफट 10 मिंट में ॿियो थी वेंदो, उन खां पोइ सभई हली करे ॿाहिरि चांहि पाणी कयूं था। जेको अजमेर जे अख़बारनि जे मथां असांजे भाउ सुरेश बबलानी साहब पेपर पढ़ियो, उहो ॾाढो निहायती सुठो ऐं महिनत कंदड़ लॻियो कि भई हुननि प्रकाश विझियो आहे। बाक़ी हिननि ॾाढी सुठी महिनत कई आहे। जेकी हिननि आख़िर में ॻाल्हि कई उहो वणंदड़ ॻाल्हि चई, इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे कि अॼुकल्ह अरबी भाषा जा पाठक कान्हनि ऐं देवनागरी जा पाठक ॾाढा आहिनि। अगरि असांखे सिंधियत खे क़ाइमु ऐं जिंदो रखिणो आहे त सिंधी देवनागरी में असांखे प्रयास करणो खपे। हाणे मां श्री बल्लू चौधाणी साहब खे आमंत्रित कंदुमि उन्हनि जो पेपर पढ़ण लाइ। उनजी सदारत लाइ अध्यक्षता लाइ श्री मुकेश सचदेव ऐं बहस जी शुरूआत लाइ श्री राजेंद्र सचदेव महिरबानी करे मंच ते ईंदा। सभिनी मान वारनि सजणनि खे नमन थो कयां ऐं सिधो पंहिंजे पेपर ते थो अचां। विषय आहे सिंधी भाषा जे विकास में अख़बारुनि जो योगदान। अख़बार माना अहिड़ो पत्र या नामचो जंहिंमें ख़बरूं लिखियल हुजनि या जंहिंमां ताज़ो समाचार हासिल थिए ऐं गॾोगॾु ज्ञान वधाईंदड़ ॻाल्हियूं ऐं विंदुर लाइ इस्म बि हुजनि। सिंधी ॿोलीअ जे विकास में अख़बारुनि जो कहिड़ो योगदान रहियो आहे, इन खे विस्तार सां ॿुधाइण खां गॾु थोरे में इहो ज़िक्र करणु ज़रूरी आहे त अख़बार कॾहिं खां शुरू थी ऐं पहिरीं सिंधी अख़बार कहिड़ी हुई ऐं पोइ हेल ताईं कहिड़ियूं कहिड़ियूं अख़बारूं छपियूं आहिनि। अख़बार खे काराइतो बणाइण लाइ
उन में छा छा हुअणु घुरिजे, अख़बारूं पढ़ण लाइ माण्हुनि में चाह कीअं पैदा कजे ऐं जेके अख़बारूं आख़िरी साह खणनि थियूं उन्हनि खे कीअं बचाइजे, इन ते वीचार करणु ज़रूरी आहे। त पहिरियां ई अख़बारुनि जी शुरूआति ॾिसूं त भारत में सभ खां पहिरीं अख़बार 1780 ईस्वीअ में बंगाल गज़ट, इन खे कलकत्ता जनरल एडवर्टाइज़र बि चयो वेंदो हो, शाह थी, जेका जेम्स ऑगस्टस हिकीअ नाले हिकु अंग्रेज़ कलकत्ता मां शुरू कई हुई। भारतीय भाषाउनि में सभ खां पहिरीं अख़बार 1816 में कलकत्ते मां बंगाली भाषा में बंगाल गज़ट या बंगाल समाचार जे नाले सां शुरू थी। उर्दूअ में पहिरीं अख़बार जामे जहानुमा 1822 ईस्वीअ में, मराठीअ में पहिरीं अख़बार पूना वार्तिक 1835 में निकिती। त ॿियनि भाषाउनि खे छॾियूं, ॿियनि भाषाउनि जे इतिहास में न वञी करे सिंधी अख़बारनि जो इतिहास ॾिसूं त पहिरीं सिंधी अख़बार 1866 में सिंधु सुधार नाले सां कराचीअ मां शुरू थी। हीअ अख़बार सिंधु सरकार जे तइलीम खाते तरफ़ां शाह कई वेंदी हुई, जंहिंमें तइलीम खाते जो ऐं ॿियो सरकारी समाचार बि छपजंदा हुआ। उन खां पोइ घणे अख़बारूं ऐं मगज़िनूं छपियूं आहिनि, जिन में रोज़ानियूं, हफ़्तेवार, 2 हफ़्ते यानी पाक्षिक, माहवार, छमाही ऐं सालाना पिणु आहिनि। पर सभिनी जो ख़ासि मक़सदु सिंधी ॿोलीअ जो प्रचार ऐं प्रसार ई रहियो आहे। इन्हनि मां कुझु जा नाला हिन रीति आहिनि: मुंबईअ मां हिंदवासी, सिपूं, कूंज, दहलीअ मां दिले सिंध, सिंधी गुलशन, अहमदाबाद मां हिंदू, ज़िंदगी, सिंधी अहवाल, राष्ट्रीय प्रेम, चिणगू, सच्चाई, सिंधी बंधु, जयपुर मां सिंधु गौरव, जोधपुर मां सिंधु केसरी ऐं महरान, भोपाल मां अखंड सिंधु संसार, रिश्तनि जो संसार, अमन ए हिंद, चैलेंज, दैनिक फ़र्ज़, रायपुर मां सिंधवी, नागपुर मां सिंधड़ी, सिंध जो शहर, फैज़ाबाद मां सिंधु आवाज़, सिंधु गर्जना, उल्हासनगर मां सिंधी टाइम्स, आदिपुर कच्छ मां रचना, बीकानेर मां सुजाग सिंधी, पुणे मां श्याम वग़ैरह वग़ैरह घणी अख़बारूं आहिनि। कुझु संस्थाउनि बि सालाना रसाला कढिया ऐं ॿोलीअ जो प्रचार प्रसार कयो, जीअं त पुष्प, अलका, जीजल, पूंजी, जहाज़रानी, सिंधु, चौॾस, संपत्ति, वरसो, सावक, खुशबू, सोरठ, कुबेर, आहार, छोलियूं वग़ैरह वग़ैरह। के मगज़िन हिंदी भाषा में निकिरणु शुरू थियूं, जीअं सुरभि ऐं सिंधु महक, ऐं हिंदी अंग्रेज़ीअ में संवाद सिंधी। पर इन्हनि जो मक़सदु पिणु सिंधी भाषा जो प्रचार प्रसार ई रहियो आहे। हाणे ॾिसूं त सिंधी भाषा जे विकास में अख़बारुनि जो कहिड़ो योगदानु रहियो आहे। ॾिठो वञे त जेका सिंधी अख़बार प्रकाशित थिए थी, उन जी तंद तार सिंधी ॿोलीअ जे वाधारे सां ई जुड़ियल आहे। हालांकि विरहाङे खां पहिरीं जेके अख़बारूं निकिरंदियूं हुयूं, उन्हनि खे सिंधी ॿोलीअ जे बचाए रखण जी ज़रूरत कोन हुई, छो त सिंध में सरकारी खातनि में बि सिंधी ॿोली वापराई वेंदी हुई। समस्या त आई विरहाङे खां पोइ, जॾहिं सिंधी टिड़ी पखिड़िजी विया ऐं अलॻि अलॻि शहरनि में वञी रहिया। असांखे को प्रांत न हुअणु सबबु पंहिंजी ॿोली ऐं सभ्यता बचाइण जी चिंता हुई, ऐं इन ॾिस में अख़बारुनि जो वॾो योगदानु रहियो आहे। विरहाङे खां पोइ जॾहिं सिंधी टिड़ी पखिड़िजी विया, त उन वक़्तु सिंधियुनि खे सिंधी ॿोली ई ॻाल्हाइणु ईंदी हुई, ऐं सिंधी अख़बारुनि ई इन्हनि जा नाला छापे करे हिक ॿिए खे ॻोल्हण में मदद कई। पोइ मसइलो आयो सिंधी ॿोलीअ खे बचाइण लाइ सिंधी तइलीम जो। अख़बारुनि ज़रिए ई सरकार खां घुर कई वई त सिंधियुनि लाइ धार स्कूल खोलिया वञनि, जिते मुफ़्त में सिंधी तइलीम ॾिनी वञे ऐं सिंधी मास्तर रखिया वञनि। सिंधी अख़बारुनि जे ज़रिए कोशिशि करण सां ई सरकार जो ध्यानु इन तरफ़ वियो
ऐं घणनि ई शहरनि में सिंधी स्कूल खुली विया ऐं ॿार सिंधीअ में तइलीम हासिलु करणु लॻा। सिंधी भाषा जे विकास में अख़बारुनि जो इहो वॾो योगदानु रहियो आहे। सिंधी अख़बारुनि हिकु ॿियो बि वॾो कमु कयो। सिंधी ॿोली सलामत रहे इन लाइ भाई प्रताप कोशिशि करे कच्छ जे महाराजा खां ज़मीन हासिलु कई ऐं नारो हयो सिंधी हलो गांधीधाम। अख़बारुनि में इन जी सॼी योजना आई ऐं माण्हुनि खे अपील कई वई त पंहिंजी सिंध ठाहियो। दादा हूंदराज दुखायल त डफली खणी सॼो हिंदुस्तान घुमियो। प्रोफेसर हासनान जादूगर जादू जा खेल ॾेखारे सिंधियुनि खे आह्वान कयो त हलो पंहिंजी सिंध वसायो। इन तरह पंहिंजी जातीअ खे महफ़ूज़ रखण लाइ ऐं भाषा बचाइण लाइ सिंधी अदीबनि सिंधी अख़बारुनि जे ज़रिए ई प्रचार प्रसार कयो। प्रोफेसर राम पंजवाणी जो इहो संदेश बि अख़बारुनि अवाम ताईं पहुचायो त सिंधी भाषा साहित्य ऐं कला खे बचाइण लाइ झूलेलाल खे सिंधियुनि जो इष्ट देव बणायो ऐं साल में हिकु भेरो चेटी चंड ते इन देवता जी स्तुति कयो। अख़बारुनि ज़रिए ई प्रचार प्रसार करण सां इहा रिथ कामयाबु वई ऐं अॼु ॾिसो शहर शहर में चेटी चंड वॾी धूमधाम सां मल्हायो वेंदो आहे। भारत जे संविधान जी सूचीअ में असांजी सिंधी भाषा तस्लीम थियल न हुई, जंहिं करे असांखे सरकारी मदद ऐं सहूलियतूं न मिली सघंदियूं हुयूं। इन ॾस में बि अख़बारुनि जो वॾो योगदानु रहियो। अख़बारुनि में सॼी योजना छापे करे सिंधियुनि खे सुजाॻ कयो वियो ऐं हलचल हलाई वई। जुदा जुदा शहरनि में मीटिंगूं कयूं वयूं ऐं जुलूस कढिया विया ऐं हड़ताल कई वई। नतीजनि सिंधी भाषा खे संविधान जे 8वीं सूचीअ में शामिलु कयो वियो। इन मां असांखे घणो फ़ाइदो पियो आहे। केतिरनि ई प्रदेशनि में सिंधी अकादमियूं बर्पा थियूं, NCPSL बर्पा थी, जिन में इनामनि ॾियण जी योजना बि अमल में आंदी वई। आकाशवाणी जा प्रोग्राम अचणु लॻा ऐं UPSC जे इम्तिहान में बि सिंधी विषय आंदो वियो। अकादमियुनि बर्पा थियण सां अकादमियुनि पारां साहित्यिक रसाला बि शाया थियणु शुरू थिया। जीअं त राजस्थान सिंधी अकादमी तरफ़ां रिहाण, गुजरात सिंधी साहित्य अकादमी तरफ़ां अदबी चमन ऐं ॿारनि लाइ बाग बहार, दिल्ली सिंधी अकादमी तरफ़ां सिंधू जोत झिरमिर, मध्य प्रदेश सिंधी अकादमी तरफ़ां सिंधू मशाल ऐं बाल सिंधू मशाल ऐं राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद तरफ़ां महक ऐं ॿारनि लाइ पोपटड़ा वग़ैरह वग़ैरह। कुझु अख़बारूं सिंधी साहित्यकारनि जा साहित्यिक लेख ऐं कवियुनि जूं कविताऊं छापे ॿोलीअ जो प्रसार करे रहियूं आहिनि। दूरदर्शन तां 24 कलाक सिंधी चैनल जी सरकार खां घुर करण में बि अख़बारुनि पाण मोखियो आहे। हाणे सिंधी अख़बारुनि जे साम्हूं वॾी समस्या इहा बि आहे त सिंधी अख़बारूं पढ़ण वारा पाठक कोन था मिलनि, या चइजे त पाठकनि में चाह न आहे। जेतोणीकि असां हिंदी या अंग्रेज़ी अख़बारूं ॾिसूं त जेके असां रोज़ु घुरायूं था उहा जंहिं ॾींहुं नथी अचे त असांखे ॼण वॾो ख़ाल थो लॻे। पोइ सिंधी अख़बारुनि लाइ ईअं छो न आहे? या त जेको पाठक चाहिनि था उहो उन्हनि खे अख़बार में नथो मिले, या त पंहिंजी ॿोलीअ जे प्रति जागरूकता न आहे। चवंदा आहिनि अख़बारुनि जी रूह आहे ख़बरूं, ऐं ख़बरुनि जो जापो आहे नवाण ऐं ताज़गी। ख़बरूं रोचक ऐं जिज्ञासा पैदा कंदड़ हुजनि, समाचार पूरी सचाई ऐं ईमानदारीअ सां छापिया वञनि, उन में ज्ञानवर्धक ॻाल्हियूं हुजनि, विंद्र जो कालम हुजे, ॿारनि लाइ कार्टून, जवाननि लाइ फिल्मी दुनिया या लेख, महिलाउनि जो कालम, सिंध जो वरसो, सूफ़ी संत दरवेश वग़ैरह शामिल हुजनि त माण्हुनि में चाह ज़रूरु पैदा थींदो। पहिरीं सिंधीअ जे हिंदुस्तान हिंदवासी अख़बारुनि में फैंटम ऐं मैड्रिक जादूगर जा रोज़ाना कालम ऐं तस्वीरूं छपजंदियूं हुयूं, जंहिंखे माण्हू वॾे चाह सां पढ़ंदा ॾिसंदा हुआ।
इहे ॻाल्हियूं अॻु में संपादक पूरी तरह ध्यान में रखंदा हुआ। तॾहिं त पहिरीं सिंधी अख़बार पढ़ण वारा पाठक झझे अंदाज़ में हुआ ऐं शौक़ सां पैसा ॾेई करे अख़बार ख़रीद कंदा हुआ ऐं अख़बार नवीस पूरी ईमानदारी ऐं महिनत सां अख़बार खे संवारे पाठकनि ताईं पहुचाईंदा हुआ। हिकु ईमानदारी जो मिसाल ॾिसो, 1925 ईस्वीअ में जॾहिं जयराम दास दौलतराम हिंदुस्तान टाइम्स जो एडिटर हो त उन वक़्तु ग्वालियर जे राजघराणे में को क़त्ल जो वाक़ियो थियो हो, जंहिंखे दॿाइण लाइ राजघराणे वारनि अख़बार जे मालिक बिरला सेठियुनि ते घणो ज़ोर विधो, पर अख़बार जे संपादक उन समाचार खे छापे पंहिंजी ईमानदारी जी साख ॾिनी। इहे ॻाल्हियूं अख़बार जे प्रति माण्हुनि जो ध्यानु छिकाईंदियूं आहिनि ऐं पाठक अहिड़ी अख़बार पढ़णु चाहींदा आहिनि। पर अॼुकल्ह कुझु अख़बारुनि में ईमानदारी त आहे, पर घणनि ई अख़बारुनि में असरदार माण्हू संपादकनि खे ख़ुशि करे कुझु प्रकाशित कराइनि था, जंहिं करे अख़बार जी साख घटी आहे। घणा त रुॻो पंहिंजी पब्लिसिटी कराइण लाइ को बि थोरो कार्यक्रम कराए अख़बारुनि में ख़बर पंहिंजी फ़ोटूअ समेत मोकिलीनि था, या के ग़रीबनि खे हिकु हिकु केलो विरहाए बि पाण खे दानवीर सॾाए लेख प्रकाशित कराइनि था। ऐं हू केलो बि तॾहिं ॾींदा आहिनि जॾहिं फ़ोटोग्राफर अचे। के अख़बारूं त अहिड़ियूं बि आहिनि जिन में समाचार त न जे बराबरि हूंदा आहिनि, पर विज्ञापन ऐं विज्ञापन या ॾियारीअ वग़ैरह ते रुॻो ॾिसो वाधायूं वाधायूं ॾियण वारनि जा फ़ोटू ई रुॻो हूंदा आहिनि। अख़बार खे हलाइण लाइ विज्ञापन त ज़रूरी आहिनि ई, पर गॾोगॾु कुझु चाह पैदा करण समाचार बि त हुजनि। कंहिं दुकान ते माल सुठो हूंदो आहे त उते ग्राहक त पाण ई डुकंदा डुकंदा ईंदा आहिनि। तीअं अख़बार जेकॾहिं रोचक आहे ऐं माण्हुनि खे वणंदड़ आहे त पाण ई माण्हू घुराईंदा। त पहिरीं ज़रूरत आहे असां सिंधी अख़बारूं सुठे स्तर जूं ठाहियूं, जीअं पाठक पाण ई अख़बार हासिलु करण लाइ उत्सुक थियनि ऐं जंहिंसां सिंधी भाषा जे विकास में मदद मिली सघे। अॼु असां वटि वॾा वॾा अरबपति वेठा आहिनि जेके वॾियूं वॾियूं अस्पतालूं था ठाराइनि, ग़रीबनि लाइ अजाथा अॾाइनि ऐं सिंधी स्कूल हलाइण लाइ मदद था कनि। वॾियूं वॾियूं दरबारूं आहिनि जिते अॼु बि सिंधी ॿोली महफ़ूज़ आहे, जीअं स्वामी प्रेम प्रकाश आश्रम जयपुर, शांति प्रकाश आश्रम उल्हासनगर, शिव शांति आश्रम लखनऊ, महंत हंसराज भीलवाड़ा, शदाणी दरबार रायपुर, सेवा संकल्प धाम संत हिरदाराम नगर भोपाल, साधु वासवाणी मिशन पुणे वग़ैरह वग़ैरह। इन्हनि वटां बि सिंधी अख़बारनि खे ज़िंदह रखण लाइ माली मदद मिली सघे थी। जॾहिं अरबपति अरब ख़र्च कंदा ॿियनि कमनि में, त सिंधी अख़बारनि खे छो न वाधारे लाइ अॻिते ईंदा। पर उन्हनि जे ज़हन में इहो विहारणो पवंदो त हीअ अख़बारूं बि सिंधी साहित्य ऐं सिंधी ॿोलीअ खे बचाइण लाइ जदोजहद करे रहियूं आहिनि या हण वठि करे रहियूं आहिनि। इन लाइ पहिरीं अख़बारुनि जो स्तर सुधारे उनखे वणंदड़ ऐं ज्ञानवर्धक बणाए दानवीरनि खे, दरबारुनि खे ऐं हर शहर जे पंचायत जे मुखीअ खे कुझु वक़्तु मुफ़्त में मोकिलणियूं पवंदियूं ऐं पोइ हिननि सां गॾिजी करे सिंधियत जे प्रचार प्रसार लाइ अख़बारूं घुराइण ऐं मेंबर ठाहिण लाइ अर्ज़ु करे सघिजे थो। संपर्क करण सां ई प्यारा सफलता मिलंदी आहे। हाणे मिसाल ॾिसूं, संपर्क जे हिकु नंढो मिसाल त जेकॾहिं कलकत्ता में सदा हयात शाइर फ़तेह चंद शर्मा परवस साइकिल ते सवार थी घर घर वञी 300 खां बि मथे सिंधी परिवारनि खे सिंधी पाढ़े सघियो थिए, या आदिपुर गांधी धाम में सदा हयात श्री चेलाराम खियाणी ऐं संदसि साथी सिंधियत लाइ निष्काम सेवा ॾेई सघिया, त उहे अख़बारनि जे बचाव लाइ संपर्क करे ज़रूरु कोशिशि छो नथी थी सघे? बिल्कुलु थी सघे थी। सिर्फ़ु संपर्क करण जी ज़रूरत आहे ईमानदारीअ सां, ऐं जॾहिं कोशिशि सफल थींदी त पाठक वधंदा, माली मदद मिलंदी ऐं पोइ हेलि ताईं अख़बारुनि जेतिरो सिंधी भाषा जे विकास में योगदान ॾिनो आहे
उनखां की क़दुरु वधीक सिंधी ॿोली ऐं संस्कृति जे अख़बार बचाए सघंदियूं ऐं असांजी संस्कृति ऐं सिंधी ॿोली की क़दुरु वधीक बची सघंदी ऐं भाषा जे विकास में अख़बारूं वधीक योगदान ॾेई सघंदियूं। महिरबानी। धन्यवाद बलू चौथाणी साहब। हाणे सभई हली करे तरो ताज़ा थियूं, चांहि पाणी पियूं, पोइ वापसि अची करे अशोक बुलाणी साहब तयारी करे रहिया आहिनि साहब ते कहिड़ो भरोसो, सुंदर अगनाणी साहब जो लिखियलु ड्रामो ऐं कृष्ण खटवाणी साहब जो लिखियलु ड्रामो विछोड़ो अची करे ॾिसूं त सभई हलूं ॿाहिरि चांहि पाणी पी तरो ताज़ा थी। रखें बंदर जेके आहिनि सॼी टोपी खणी मथे हली विया। ये कहाणी तव्हां ॿुधी बि हूंदी। तो वो टोपी वापस वठण जो तरीक़ो इहो हुयो कि उन व्यापारी छा कई, बंदर नकलची थींदा आहिनि। इहा ॻाल्हि सभिनी खे बंदर जीअं बि कयो नकल उअं ई व्यापारी उहो गुज़ारे वियो, उनजो पुटु आयो उहो व्यापारी ठहियो। तव्हांजो त हाणे इहो ई कमु आहे न, असां करे चुका आहियूं, तव्हां हाणे कयो। हाणे तव्हांजो टाइम